कंहिंजो 40 को हितां रजवाड़ो, कंहिंजो हितां रजवाड़ो, कंहिंजो हीअं 40 को रजवाड़ो, कंहिंजो 50 को रजवाड़ो, ईअं रजवाड़ा राज हुआ। हिकिड़े पासे रजवाड़ो अनेरा राठौड़ जो हो, ॿिए पासे रजवाड़ो राजा भोज जो हो, टे पासे रजवाड़ो राख गाड़ समय जो। इहो समूह है। छा साबित थो चए, आऊं कोन थो चवां। ठीक है बिल्कुल। पाणी ईंदो सुञाण छा थो चए, पोइ थो चए, जेको हूंदो ज़ाहिर थींदो। अलाह जो शान आहे, राजा भोज खे औलाद हुई कोन, उन वीचारे मैसाऊं कयूं, किथे वञी कई देवनि जूं पूजा के हिंदू मज़हब जो माण्हू हो। अलाह तबारक ताला खे रहम आयो, मुंहिंजे मालिक हुनखे न्याणी, हुनजी न्याणी ॼाई, हुन न्याणी जी ख़ुशी मलाई थी, पाण पुट जी मां शिकायल वीचारो हो। वाह वाह। अदा जग वाह वाह, तिर घाटा छिदरा गेहूं ठोठ बाणियूं माथो बड़द अणपलियो बिया, इहे पंजे न थिया। हाउ न ईअं कीअं, तिर घाटा सड़ी वेंदा, छिदरा कणक छिदी हारी मुठो, ज़मींदारनि त हूंदी ख़बर, ठोठ बाणियूं बरकी कान खजंदी, माथो बड़द हुनी वञी जाट रही, हू उन ओड़ में मरे भटारा धणी तुझा सच जो पाको ईअं। ऐं पीउ चए पुट खे अबा उभरंदे वञ, फिर उलंदे वए थी, पंजे न थिया न। अलाह जो शान, हिन ॾाढी ख़ुशी मल्हाई, नजूमी घुराईंदा बा मुंहिंजी न्याणी जो सतारो कहिड़ो आहे। हुन ढारो हणी नजूमी चयो, हुन तुंहिंजी न्याणी जो निकाह मुसलमान सां थींदो। अरे हुन चयो अलाह जग वाह वाह, हिन चयो इहो मुंहिंजे ख़ानदान खे टिको, मूंसां ज़ुल्म आहे, लोकलनि खे जी खणो, केॾा चयो खणी वञो शहर जे विच में, कुंभारनि जूं मिटी कढण जूं खलूं आहिनि, कंहिं खल में उछलाए छो, पाणी कुता शहर जा खाए वेंदा। मारन वारी त अलाह जी ज़ात आहे, कुते खे कहिड़ी ताक़त आहे, ॿिले खे कहिड़ी ताक़त आहे, अलाह जी ज़ात खे नथी मारे त का शइ मारण वारी न आहे। हिननि वञी कुंभार जी मिटी कढण वारी खल जी, रतन नालो कुंभार, उनजी मिटी कढण वारी खल में छोकिरी खे उछलाया, उहे वीचारो हुजे निकेरियो रतन, सुबुह जो अचे खल ते, अंदरि ॿार जी चहक बि थी, अंदरि धरी छोकिरी हुस्न परवर नंढड़ी पई आहे, कपिड़े में बेड़े खणे थो, ज़ाल खे चई अलाह तबारक ताला पाण ते न्याणी मोकिली, अॼु नंढी सुभाणे वॾी, वठी हुन ख़ुशीअ सां सेवा कई, छोकिरी अची वॾी थी, अलाह तबारक ताला हुनखे एतिरो हुस्न ॾिनो, हुन नालो रखियो सोरठ। छोकिरी घर में घुमे बि साओ पियो थी। अनेरा राठौड़ ॻाल्हि ॿुधी, भला रतन कुंभार जी धीअ हेॾी हुस्न परवर आहे, आऊं छो न मंगे जी शादी कयां। हू पंहिंजो लश्कर वठी अची पहुतो आहे, कुंभार खे घुराई, चई अबा रतन आऊं तुंहिंजी धीअ जो मांगो आयो आहियां, तुंहिंजी धीअ ॾे। हुन वीचारे घणी तार पोर कई, ये हुन चयो तार पोर न कर, या छोकिरी ॾे या जंग कर। मिसकिन माण्हू राजा सां को जंग करे सघे, मजबूर थी चयो साईं इहे वेठी ॿोलिन। उन वटि मन मिठाण घुरायो आहे, मिठाण घुराए विराए पोती विझे थी, पाण रसम कंदा आहियूं, ईअं रसम करे हू त वियो हलियो। घणनि थोरनि ॾींहंनि खां पोइ कर्मलियारे लाले खे अची शौक़ु खयो, भेण रतन कुंभार जी धीअ हेॾी हुस्न परवर आहे, जेका घुमे पई घर में साहो पियो थिए, ऐं पाणी जी पीए थी, ढरबियो पियो ॾिसिजे। पंहिंजो लश्कर वठी आयो, कुंभार खे घुराई, कुंभार आयो, चई अबा तुंहिंजी न्याणी जो मांगो आहियां, तुंहिंजी न्याणी ॾे। हुन चयो न्याणी मोटू हिकिड़ी मूं ॾेई छॾी। कंहिंखे ॾिनी? चइसि मां अनेरा राठौड़ खे ॾिनी, हू पोती विझे, मिठाण विराए,
पंहिंजी रस्म पूरी कयो। हुन चयो अनेरा थींदो केरु आहे? आऊं अनेरा खे कोन सुञाणियां, या न्याणी ॾेई या जंगल। हुन चयोसीं मंग आहे अनेरा जी, हू आहे वेठी, आऊं कुझु कोन थो करे सघां, भले वठी वञ। उन यकदमि माण्हू मोकिलियो, असां वारो मौलवी पेशमाम अहिड़ो झले को खॿ मां खणी आया, नकाह करे विझे डोली में चाढ़े वठी हलियो। वाह वाह। जग बाबा वरी अञा जाॻी ॿियो। हाँ हाँ। करीम ने पूछे ही ना वाह मोड़ी मोड़ी सही है देर सां ही वञी छोकिरी खे खणी वियो। अने राठौड़ ॻाल्हि ॿुधी तुम्हारी मंग त राख अंगार समूह करण दी। उन वञी जंग जोटी आहे। को वक़्तु जंगलियूं कामयाबु न थियो, हार खाए वापसि आयो। अनेरा राठौड़ पंहिंजो लश्कर माराए पोइ हिते आयो। पोइ हिते अचण खां पोइ हुन हिकिड़ी मीटिंग कोठाई, कहिड़ी? अकुलमंद माण्हुनि जी। त यार मंग त मुंहिंजी राखंगार पर जी वियो, हाणे मूंखे अहिड़ो अवां को लस ॾियो, ऐं कमु कहिड़ो कयां? हिकिड़े अदा जहिड़े माण्हू चयो साईं तूं सखावत करणु शुरू कर, ॿियो कमु कर ई न, सखावत कर। राजाउनि जे घर में हीरनि जवाहरनि जी खोट कान हुई। हुन सखावत करणु शुरू कई, को ॾींहुं मुक़ररु कई, उन ॾींहं ते सभु अचनि माण्हू, उनखे हीरा जवाहर मुठी भरे ॿुधी। अलाह जो शान आहे। राखंगार राजा जी भेण खे पुटु ॼाओ। हुन माई ख़ुशी मलाई नजूमी खां पुछई हा कि भाई हिन मुंहिंजे पुट जो सतारो। नजूमी हिकिड़े ढारो हणी साईं साल जहिड़े चयो हीउ तुंहिंजो पुटु जेको आहे इहो तुंहिंजे हिन भाउ राखंगार जो मथो वढंदो। माई चयो मूंखे इहो खपे न जेको भाउ जो मथो वढंदो, खणो हिनखे उछलायो बाज़ार में कुता खाए वञे। हिननि खणी वञी बाज़ार में उछलायो, हथु आयो चारणनि खे, चारण खणी विया, नालो रखियो ॿीजल। अॼु नंढो सुभाणे वॾो अची खासो थियो आहे। हुन छोकिरे ॻाल्हि ॿुधी त अनेरा राठौड़ सखावत में हीरा जवाहर पियो विराए। हिन वीचारे दिलि में ख़्यालु कयो असीं त रलीनि जा टुकर खाए मूड़ थी विया आहिनि, छो न वञूं उते वञा चारणनि सां गॾिजी, आऊं वठी अचां कुझु न कुझु। वाह वाह। जग बाबा ऊंध कंदो ॿटदियो ऊंचल कंदी नार, हेकल हड्डी बाणियूं खुटल ज़मींदार, राह रड़तो ॾागियो पंजे हेके धक मार। छा न था ऊंधे कंदार ढगे के खुदा झले, तंगोले लोड़े का न्यारे ॾाढ़ी फटाए हुन माई खे खुदा झले। हेकल हड्डी बाणियूं का शइ खपे हींअर असांखे वठणी आहे, जेको अघु करे लाचार आहे वठणी पई। खुटल ज़मींदार हारी त बीठा तूं, इहो मरी वियो खपण जे पैसा न चयो मूं त टको कोन। अरे तूं मरे तो हारी बीठो आहे खपण जा पैसा कुझु ॾिबो तोखे करा के न, लेकिन ख़ुदा बचाए न। किसो को त इन जो किसो हलंदे रहियो। हीउ छोकिरो जो उतां निकितो वञी चारणनि सां मिलियो उते जन सां, हुनजो ॾींहुं जेको मुक़ररु हुन ते हुन चारणनि सां गॾिजी वियो। हू हीरा जवाहर ॾिजे अबा मूं जहिड़ो शकीर आहे, मूं जहिड़ो लाचार को ॾिठो आहे? चयो थींदो ई कोन्हे, थोरो कुझु ई कुझु हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो। ॿियो मौक़ो जेको थियो उन ते बि कोन पुछियो, टियों ॾींहुं थियो कोन पुछियो। अने लॻ बाहि लॻी भैया सभु वीचारा चवनि साईं तो जहिड़ो ॿियो आहे ई कोन, ऐं हीउ छोरो पुछे कोन थो छाजे करे, हिनखे कहिड़ी तकलीफ़? हल जी छोकिरा जी साईं ॻाल्हि त ॿुधो, ही माण्हू छा था चवनि, तूं छा पियो चईं? तूं कुझु ई कोन थो छाहे? चयोसीं छा कुझु आहे? हीअ छा था चवनि, तूं मूंखां वधीक कोई शकी या जुझार आहे छा? ही साईं तोखां मथे घणा वेठा आहिनि, कहिड़ो आहे?
उनखे बि बाहि